मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त तव्हां रोज़ो मुकमल नथा कयो बल्कि रोज़े खे टोड़ियो था ऐं क़ुर जी हिकु आयत बि पेश कनि था सुम्मा अतिमु सियाम इलल लैल। इन जो जवाबु लाज़मी ॾींदा। अच्छा, हे काफ़ी इख़्तिलाफ़ जेको माण्हुनि जे ज़हननि जे अंदरि भरियो वियो आहे त साईं फ़लाणे मसलक वारा एले तशी हज़रात उहे 15 मिनट बाद में रोज़ो छोड़ीनि था ऐं तव्हां अॻु में जेको आहे उमत जो रोज़ो जेको आहे फ़ासिद करायो था। दलील में आयत आणींदा सुम्मा अतिमु सियाम इलल लैल। अल्लाह ताला फरमायो त रोज़े खे पूरो कयो राति ताईं। त राति थी न आहे त पहिरियों ई रोज़ो छोड़ियो था। मां ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे नोट करायां थो। क़ुर खे ज़्यादा में ज़्यादा सम्झंदड़ हिन काइनात जे अंदरि रसूल जी ज़ात आहे। इन खां बाद में साहब आहिनि, इन खां बाद में उम्मत जा उलमा आहिनि ऐं मसलक जा 4 वॾा इमाम आहिनि। क़ुर हकीम खे उन्हनि सम्झो आहे ऐं हिन आयत खे सुम्मा अतिमु सियाम इलल लैल इन खे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झो आहे, साहबा सम्झो आहे ऐं अहिड़ी तरह हेठि इमामनि सम्झो आहे। इहा आयत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थी त अल्लाह जे नबी इन जी वज़ाहत खे बयानु कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुंहिंजी उम्मत जॾहिं मशरिक़ खां रोज़ो इफ़्तार उन टाइम कयो जंहिं टाइम मशरिक़ खां यानी सिज उभरण खां अंधेरी जा आसार शुरू थियनि। मशरिक़ खां अंधेरी जा आसार यानी सिज ॼणा उभरे थो एॾा अंधेरी जा असरात शुरू थियनि ऐं अहिड़ी तरह ॾींहुं ग़ुरूब में दाख़िल थी वञे यानी ग़ुरूब शम्स थी वञे ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां रोज़े खे इफ़्तार कयो। इहा हदीस सही मुस्लिम जे अंदरि 2558 नंबर ते, इहा हदीस जामिया तिरमिज़ी जे अंदरि 698 नंबर ते ऐं इहा ई हदीस सुनन इब्ने दाऊद जे अंदरि 2351 नंबर ते इहा ई हदीस आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुंहिंजी उम्मत रोज़े खे इफ़्तार उन टाइम कयो जंहिं टाइम मशरिक़ खां यानी जॾहिं सिज उभरे थो एॾां राति जा असरात शुरू थी वञनि ऐं इन खां बाद में फरमायूं जंहिं टाइम सिज लही वञे ऐं पोइ तव्हां इफ़्तार कयो। हे हदीस जे अंदरि अल्फाज़ आहिनि। राति जी जेकी हद आहे जेकी शुरू थींदी आहे उहा किथां थींदी आहे? ग़ुरूब शम्स सिज लथो अरबी लुग़त जे अंदरि राति स्टार्ट आहे। तव्हां हाणे दुनिया जो कोई बि इंसान मां उन खां पुछा कयां जंहिं टाइम सिज हेठि लही वञे, हाणे सिज लहण खां बाद में चवंदा साईं अञा ॾींहुं आहे, दुनिया जो कोई बि इंसान खां वञी करे फ़ैसिलो कराए जंहिं टाइम सिज हेठि लहे थो ऐं सिज लही वियो। हाणे कंहिं दुनिया जे इंसान खे चयो हिन टाइम त ॾींहुं आहे, उहो चवंदो खोपड़ी तुंहिंजी ख़राबु आहे, तुंहिंजी खोपड़ी ख़राबु त न आहे, सिज किथे बीठो आहे, सिज हेठि लही वियो आहे, हाणे राति हितां शुरू आहे। कोई बि इंसान ईअं नथो चई सघे त सिज हेठि लही वियो हुजे वरी चए ॾींहुं आहे। बाक़ी जेकॾहिं उहे सिज जा असरात सिज जी रोशनी जेकी आहे उहा देरि ताईं हलंदी, छाजे करे सिज नओं ग़ुरूब थियो आहे। ऐं ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अल्लाह जे नबी फरमाया मुंहिंजी उम्मत उन टाइम ताईं ख़ैर ऐं भलाई ते रहंदी, मुंहिंजी उम्मत उन टाइम ताईं ख़ैर भलाई ते रहंदी जेसि ताईं उहा इफ़्तारी जे अंदरि तकड़ि कंदी। हाणे तकड़ि मां मुराद ईअं न आहे त आज़ान खां पहिरियां रोज़ो छोड़ियो, तकड़ि मां मुराद इहो आहे त जीअं जो आज़ान थी आहे टाइम थियो आहे फौरी तौर इफ़्तार कयो। फरमायो मुंहिंजी उम्मत उन टाइम ताईं ख़ैर में रहंदी जेसि ताईं इफ़्तारी जे अंदरि तकड़ि करे। ऐं तकड़ि मां मुराद ईअं हरगिज़ न आहे त आज़ान खां पहिरियां वक़्तु पूरो थियण खां पहिरियां ग़ुरूब शम्स खां पहिरियां तव्हां रोज़ो इफ़्तार कयो। त सर हे सभ खां पहिरियां इहा आयत जॾहिं नाज़िल थी न त इन आयत जा मुफ़स्सिर आज़म रसूल जी ज़ात आहे, साहबा इन खे सम्झो आहे ऐं हिन टाइम बि मुस्लमाननि जो इजमा इन ॻाल्हि ते। को मुजीब रहमान जी अकेले जी ॻाल्हि न आहे त ग़ुरूब शम्स थी वञे रोज़ो छोड़ियो। मसलक जा इमाम आज़म अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ई, इमाम अहमद बिन हंबल, हे अहले सुन्नत जमात जा वॾे वॾा किंग जेको आहे इमाम आहिनि, मसलक जा पावा आहिनि। इन सभिनी वटि ग़ुरूब शम्स खां बाद में रोज़ो इफ़्तार आहे। सभिनी वटि मुस्लमाननि जो वॾे वॾो इजमा आहे त ग़ुरूब शम्स जीअं जो थी वियो आहे न त हाणे राति अचणु शुरू थी वई आहे। हाणे कोई मुस्लमान ईअं न चवे त सर राति अञा अचे, त सर राति जेकी ईंदी न जेकी तव्हां राति था चओ न उहा राति इशा खां पोइ ईंदी आहे, उहा राति 8 बजे ईंदी आहे। बाक़ी राति जेकी हद आहे न इलल लैल राति ताईं, राति जी हद ग़ुरूब शम्स खां बाद में शुरू थिए थी। हितां जेको आहे स्टार्ट आहे। ॾिसो क़ुर खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे।
हाणे हे हिकिड़ी आयत तमामु मुस्लमान जाॾो रखंदा, हे ॾिस अलाह ताला क़ुर में फरमाए तर्जुमो उमत खे गुमराह कंदा, हे ॾिसो अलाह ताला फरमाए राति में रोज़ो छोड़ियो। त मां चवंदो इल्म जी ज़रूरत आहे, अकुल जी ज़रूरत आहे क़ुर खे सम्झण जे लाइ। क़ुर हकीम हिकु मक़ाम ते अलाह ताला फरमायो जेको दुनिया जे अंदरि अंधो आहे उहो क़यामत जे ॾींहुं बि अंधो हूंदो ऐं क़यामत जे ॾींहुं जीअं थियो उन टाइम बि अंधो हूंदो ऐं जनम में दाख़िल थींदो। आयत मां छा थो मालूम थिए? आयत मां मालूम ज़ाहिरी तर्जुमे में इहो थिए थो त दुनिया में जेके बि अंधा आहिनि, पोइ चाहे मुस्लमाननि जा अंधा आहिनि या काफ़रनि जा अंधा आहिनि, इहे क़यामत जे ॾींहुं सभु अंधा उथंदा ऐं सभु जनम में दाख़िल थींदा। ज़ाहिरी मतिलबु इहो आहे न, आहे साफ़ तर्जुमो इहो लिखियलु आहे दुनिया में जेके अंधा आहिनि क़यामत जे ॾींहुं बि अंधा हूंदा, उहे जनम में दाख़िल थींदा। त ज़ाहिरी तर्जुमो छा थो मालूम थिए? बग़ैर इल्म खां तर्जुमो छा थो मालूम थिए? मालूम ईअं थिए थो दुनिया जा सभु अंधा नाकाम। पर हक़ीक़त ईअं आहे जॾहिं इल्म खे फोकस कंदो, इल्मु ॿुधाए थो त इन अंधे मां मुराद कुफ़ुर आहे, इन अंधे मां मुराद इस्लाम खां बग़ैर आहे, इन अंधे मां मुराद दीन इस्लाम खां ख़ारिज आहे, उनजो अलाह ताला ज़िक्र कयो आहे। हाणे इहा ख़बर कान पई, इहा ख़बर जॾहिं अहल इल्म जे पेरनि में वेठासीं, जॾहिं आलमनि जी सोबत में वेठासीं, पोइ ख़बर पई इन अंधे मां मुराद हे आम बंदा न आहिनि, इन अंधे मां मुराद उहो बंदो आहे जेको काफ़िर आहे, इन अंधे मां मुराद उहो आहे जेको गुमराह आहे, इन अंधे मां मुराद उहो आहे जेको मुनाफ़िक़ आहे। उहे क़यामत ॾींहुं बि अंधा ई हूंदा ऐं उहे जनम में दाख़िल थींदा, काफ़िर थींदा। ॾिसो केतिरो, जेकॾहिं कोई तर्जुमे खे ॾिसी करे उमत खे केतिरो गुमराह कंदो। सही तर्जुमे हे तर्जुमो लिखियलु आहे न, मां चवंदो इहो बि त तर्जुमो आहे। जेकॾहिं सुमाती मुसियाम इल लैल खे वठो था ऐं चओ था राति में रोज़ो छोड़िजे, हे ज़ाहिरी तर्जुमो पेश करे, पोइ त क़ुर में हिकिड़े मक़ाम ते लिखियलु आहे दुनिया में अंधो क़यामत जे ॾींहुं अंधो जनम में दाख़िल थींदो। माना दुनिया में अलाह माफ़ करे जेके अंधा सभु जनम में। हे नबवी इल्मु आहे, हे इल्मु अर्श खां आयो आहे। हिन खे सम्झण जे लाइ सॼो ॾींहुं दुकान ते वेहणो न पवंदो आहे सर। हा, हिन जे लाइ पंहिंजे गोॾनि खे झुकाइणो पवंदो आहे, अहल इल्म सां विहणो पवंदो आहे, 10 साल 12 साल इल्मु सिखणो पवंदो आहे, पोइ इहा मालूमात पवंदी आहे। अलाह ताला मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।